नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। इस्लामाबाद का ख़बर ॾिनारूं त मौसमियात खाते मूजिबि अॼु मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम ख़ुश्क जॾहिं त ओतिरे इलाइक़े में थधो रहण जो इम्कान आहे। अंगारे जे सुबुह कादी वारे शहर जो गर्मीपद 24 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो ऐं वधि खां वधि 27 डिग्री सेंटीग्रेड ताईं वञण जो इम्कान आहे। इस्लामाबाद में सुबुह ऐं शाम जे वक़्त में हल्की हवा हलण सां हल्की थधि में इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त ॿिनि पहिरनि जो मौसम काफ़ी गरम रहंदो आहे। मौसमियात खाते मूजिबि अॼु कराची में मौसम गरम ऐं ख़ुश्क जॾहिं त आसमान साफ़ रहंदो ऐं शहर जो गर्मीपद 37 सेंटीग्रेड ताईं वञी सघे थो। KPK पंजाब ऐं बलूचिस्तान जे अक्सर ज़िलनि में अॼु मौसम ख़ुश्क रहण जो इम्कान आहे। पाकिस्तान जे उतरे इलाइक़नि में ख़ुश्क मौसम जे लहर हलंदड़ हफ़्ते बि बरक़रार रही सघे थी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम ख़ुश्क जॾहिं त उतर वारे इलाइक़नि में थधो रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।